पढ़ो सल्ले अला, सब पढ़ो सल्ले अला सय्यदिना मुझो सोगोण। सिंध समेत सॼी दुनिया में पाण सगुरन सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जन जो विलादत जो ॾींहुं मज़हबी जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। सिंध जे मुख़्तलिफ़ शहरनि में ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते रैलियूं कढियूं वयूं। नवाबशाह में ईद मिलादुन्नबी जे मौक़े ते रैलियूं कढी पाण सगोरन जी सीरत ते रोशनी विधी वई। मलीर में बि गुलशन ऐं हदीद जी दयार हबीब मस्जिद खां मौलाना अकरम सईदी जी अॻवाणीअ में जुलूस कढियो वियो। कंदकोट में मरकज़ी रैली मस्जिद नूर मुस्तफ़ा खां कढी वई, जंहिं में आशिकान रसूल पारां मरहबा या मुस्तफ़ा जा नारा बुलंद कया विया। ॾहरके में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जे मौक़े ते दरगाह भरचूंडी शरीफ़ खां मियां अब्दुल ख़ालिक, मियां मिठू ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रैली कढी वई। कलोई में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी आमद जो ॾिहाड़ो अक़ीदत ऐं एहतराम सां मल्हायो वियो। बिरिया रोड में जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे सिलसिले में हज़ारे आशिकान रसूल मौलाना मोहम्मद रफ़ीक ताहिरी, मौलाना गुलाम मोहम्मद कीरियो ऐं ॿियनि जी अॻवाणीअ में रेलवे फाटक खां शानदार रैली कढी। टंडे आदम में बि जश्न ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। मज़हबी जमायतनि पारां मोहम्मद अली क़ादरी ऐं एसी एजाज़ अहमद जतोई जी अॻवाणीअ में मोहम्मदी चौक खां रैली कढी वई। भान सैयदाबाद में बि जश्न ईद मिलादुन्नबी जो मरकज़ी जुलूस मुफ्ती पीर खलील अहमद जान नक्शबंदी जी अॻवाणीअ में कढियो वियो, जंहिं में वॾे तादाद में आशिकान रसूल शरीक थिया। टंडे गुलाम हैदर में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जो जश्न वॾे जोश ऐं जज़्बे सां मल्हायो वियो। पेरूमल में बि ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते नूरी मस्जिद मां आलमन ऐं शेरन पारां रैली कढी वई। कंबर में बि ॿिन्ही जहाननि जे सरदार हज़रत मोहम्मद मुस्तफ़ा सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जी विलादत जे मौक़े ते तंज़ीम इस्लाह अल फुकरा हुसैनिया नक्शबंदिया तरफ़ां दरगाह आलिया हुसैनाबाद खां सैयद नसरुल्लाह शाह बुखारी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। काज़ी अहमद में बि ईद मिलादुन्नबी सल्लल्लाहु अलैहि वसल्लम जे मौक़े ते जमायत अहले सुन्नत पारां जाम आफ्ताब अली उन्नड़, सैयद आफ्ताब अली शाह जिलानी ऐं ॿियनि जी अॻवाणी में रैली कढी वई। रैलियुनि जे मौक़े ते सरकार जी आमद मरहबा जा नारा हंया विया, जॾहिं त इबादतगाहुनि, सरकारी इमारतुनि, चौराहुनि, रोडनि रस्तनि समेत घर घर खे सिंगारियो वियो आहे। विजिट कयो अवामी आवाज़ मीडिया ग्रुप जी वेबसाइट awamiawaz.pk